कुल्लु इब्नु आदम खत्ताऊन, हर आदम जो औलाद खातिया गुनहगारा, हर को खताकारा, को भी अहिड़ो इंसान नाहे जेका खता न थी हुजे, जेका ग़लती न थी हुजे, जेका गुनाह न थियो हुजे, पर खैरुल खत्ताईन तव्वाबून, तमाम भलो गुनहगार उहो आहे जेको गुनाहनि जी अल्लाह खां माफ़ी तलब थींदो आहे। सुभान अल्लाह। मौला खता थी वई आहे, मुंहिंजा करीम रब गुनाह थी वियो आहे, अर्ज़ करे मुंहिंजा मौला गुनाह करे वेठो आहियां, तुंहिंजी बेफ़रमानी करे वेठो आहियां, पर मौला हाणे तोॾे वाझायां थो, हाणे तोॾे रुजू थो थियां। रब तो फरमाए जॾहिं गानो आजिज़ी सां इंकिसारी सां महबूबन फरमायो अल्लाह जे दर ते तौबह कंदो आहे, अल्लाह तो फरमाए जेके ऐब कयईं बि मां अल्लाह उन्हनि खे लिकाए छॾींदो आहियां, पोशीदा करे छॾींदो आहियां। हिते तो हुन जा ऐब लिकाईंदुसि, पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो जे हिसाब किताब वठणो पियो, तॾहिं हुन जा ऐब लिकाए पोशीदा करे हुनजी जज़ा सज़ा जो मामलो करे छॾींदुसि, हुन जा ऐब माण्हुनि ते ज़ाहिर न कंदुसि, छो त मां अल्लाह वॾो बाज़ारो ऐं ढकणहार आहियां। सुभान अल्लाह। असांजो मुस्तफ़ा बि ढकणहार, असांजो अल्लाह बि ढकणहार, ऐं असां वरी गुनाहनि में पिया हुजूं, इहो असांखे मुनासिब त न आहे। मोहब्बत रख महबूब मुस्तफ़ा जे दर सां, हुब रख चाहत रख मदीने वारे साईं सां, ऐं अल्लाह जे क़ुरान फरमायो जेकॾहिं चाहियो था त रब जो दर मिले त अचो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरवाज़े ते। क़ुरान छा थो फरमाए, दुरूद शरीफ़ पढ़ो रहमत वज़े त थकिजी पिया लॻे थो। सल्लल्लाहु बुलंद आवाज़ से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या कुरान तो फरमाए जेकॾहिं तव्हां अल्लाह जी मोहब्बत चाहियो था, रब जी बाज शफ़क़त इनायत चाहियो था त 10 कुरान ॾिनो, अमल कंदो वले कोन कंदो? कंहिंखे रब जी मोहब्बत खपे? अल्लाह असांजे ज़रदारी साहब सदारत जी कुर्सी ते वेठो जॾहिं चई त पाकिस्तान खपी, याद आहे पिपला वेठा वेचारे जा कावड़ जे पाकिस्तान खपे खपे त लाॻी थो खपी वियो, रही सही कसर असांजे नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान कढी छॾी, उहो खपण न, चओ त मुंहिंजा मौला तूं असांजी तुंहिंजी मोहब्बत खपे। दुनिया वारनि खे दुनिया खपे, दुनिया वारनि खे दौलत खपे, पैसो खपे, महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो आशिक चवंदो आहे मौला असांखे तुंहिंजी मोहब्बत खपे, मदीने वारे साईं जो दर खपे। सुभान अल्लाह। यहूदी मदीने शरीफ जा यहूदी जॾहिं अबी बिक्रिया हिजरत करे मदीने शरीफ आया त मदीने जा यहूदी चवंदा हुआ असां अल्लाह जा महबूब आहियूं, अल्लाह जा पसंदीदा आहियूं, असां यहूदी रब खे ॾाढा वणंदा आहियूं, असांजे मूसा कलीमुल्लाह आयो, ईसा रूहुल्लाह आयो, याकूब अलैहिस्सलाम, यूसुफ अलैहिस्सलाम, ये समूरा नबी असां बनी इसराइलन दे आया हुआ, असां अल्लाह जा महबूब आहियूं। त फौरन कुरान जी आयत नाज़िल थी, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब इन्हनि यहूदियुनि खे दुनिया वारनि खे ॾस ॾे जे तव्हां चाहियो था त असां अल्लाह जा महबूब बाना बणिजी वञूं, असां अल्लाह जा महबूब पसंदीदा बाना बणिजो त फत्तबिऊनी, ए दुनिया वारो ए कायनात वारो ॿुधो, तव्हां मूं मोहम्मद मुस्तफ़ा जा बणिजी वञो, मुंहिंजी पैरवी करण वारा बणिजी वञो, मुंहिंजे रस्ते ते हलण वारा बणिजी वञो, मुंहिंजे दर ते अचण वारा बणिजी वञो। जेको मुंहिंजो बणिजी वियो अल्लाह उनखे पंहिंजो महबूब बानो बणाए छॾींदो आहे। रब जी मोहब्बत ईअं
न मिलंदी, अल्लाह जो दर इए न मिलंदो, रब जी नायत इए न मिलंदी। रब जी हुब चाहे छा ओ दादवा वारो मोरे जे आस पास वारो, रब जी मोहब्बत चाहे छा तो मुझे लजपाल नबी जो दर वसायो, महबूब जी गुलामी इख्तियार कयो, लजपाल नबी सां हुब जो रिश्तो नातो बंधो, जेको नबी जो बणजी वियो अल्लाह तो फरमाए सो मुझो महबूब बानो बणजी वेंदो आहे। हजरत कुतुब आलम पीर मिठा सईं रहमतुल्लाह अलैह फरमाए, मुर्शिदन जो मुर्शिद हजरत पीर मिठा सईं रहमतुल्लाह अलैह दा फरमाइन त जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकेंदी रे, जेकर चाहे अहद को मिलना है जिते जो वेखी नाम मोहम्मद, चुम चुम अखियां ते लैंदी रे, ओ चुम चुम अखियां ते लैंदी रे, जेकर चाहे अहद को मिलना ओ बिना मोहम्मद रब को बोलने, मजे अपने आप को रोलने, बिना सिबान दे खीर विलोड़न, बिना सिबान दे खीर विलोड़न, मुफ्त न मगज खपेंदी रे, ओ मुफ्त न मगज खपेंदी रे, जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकेंदी रे, जेकर चाहे अहद को मिलना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुब्ब हुजे न मिठा हयाती उहा भली आ जेका महबूब मुस्तफ़ा सां मोहब्बत रखंदे गुज़रंदी आहे। बराबर गुनाहगार आहियूं, गुनाह कंहिंखां नथा थियनि, असांजे अबे आदम खां सहव थी वई, असां तो हुनजा बच्चा आहियूं। जे नबीअनि खां सहव थी सघे थी त असां त ख़ता जो पुतलो आहियूं। अल्लाह जे हबीब फरमायो त रब थो फरमाए, यानी हदीस कुदसी आहे, हे आदम जा औलाद जे तू मुझो बणजी वनी त मु अल्लाह जी रहमत तुझी बणजी वेंदी, तू मुझे रस्ते ते हली त मां अल्लाह तुझे लाइ आसानी जो राहूं पैदा फरमाईंदुसि, पर जे मुझो दर छॾे ॾींदे त मां अल्लाह तो ते परेशानियुनि जा दर खोलींदुसि। बज़ाहिर तूं सम्झंदे मां ख़ुशहाली में आहियां, पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो पोइ अरमान जा हथ मलींदो रहिजी वेंदे। मिठा जेका ज़िंदगी मिली आहे असां महबूब मुस्तफ़ा जे दरवाज़े ते अमल कंदे गुज़ारियो, सिर हलियो वञे न वञण दे, पर नबीअ जी मोहब्बत शल हथनि मां न वञे, समझो था। हज़रत सैयदना हबीब रज़ियल्लाहु ताला अन्हु सहाबिया, महबूबन करीमन जो गुलामा सहाबिया, मुसैलमा कज़्ज़ाब हबीबन जे ज़माने में हिकिड़ो बदबख्त हुयो जंहिं चयो त मां अल्लाह जो नबी आहियां। पुट थोरो इको साउंड घटाए किरे वियो, माण्हुनि खे आवाज़ सम्झ में त अचे। तूं ॿाहिरि घुमंदो हुजे न त असांजो हाल पूरो थींदो वियो, हेॾे असां ॾे ध्यानु करे यार। थकिजी वियो बि जेका कुर्सी वुर्सी सिकंदर रखे ॾे असां त वेह यार, अथसि कुर्सी, कुर्सी बि अथसि तॾहिं असां वारा हुकुमरान कुर्सी ते चंबड़िया पिया आहिनि, तूं कुर्सी छॾे हलियो थो वञी यार। अल्लाह अकबर, दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब। हजरत सैयदना हबीब रज़ियल्लाहु ताला अन्हु मुसैलमा कज़्ज़ाब जा पैरोकार हजरत हबीब के गिरफ्तार करे विया, उनके हबीब के मुसैलमा कज़्ज़ाब जे साम्हूं पेश कयो वियो त मुसैलमा कज़्ज़ाब चयोसि, ओ हबीब मुंहिंजी नबूअत मञी थो कि नथो मञी? हजरत हबीब चयो त मां पोड़ो थी वियो आहियां, ॿुधण में नथो अचे, अलाए कहिड़ी ॻाल्हि थो करी, मूंखे सम्झ में नथो अचे। हुन कज़्ज़ाब चयो भला तूं मुहम्मद मुस्तफ़ा खे मञी थो कि न? चयो ला इलाहा
इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो न 1000 दफ़ा तो चवां त मुंहिंजो आख़िरी ज़मान नबी मुहम्मद मुस्तफ़ा करीम आहे। सुभान अल्लाह। मोहब्बत वारो वो जंहिंखे लख रस्ता ऐं मुश्किलातूं नज़र अचनि पर कननि खां अंधो ऐं कननि खां ॿोड़ो अखियुनि खां अंधो थी वञे चवे त यार हबीब मुस्तफ़ा करीम खां सवाइ ॿी का शइ नज़र नथी अचे रस्तो उहो वठिणो आहे राह उहा नज़र थी अचे जंहिं ते मुंहिंजो लॼपाल नबी हलणु सेखारे वियो आहे। हज़रत हबीब के वरी उन कज़ाब चयो त ॿुधा मां अल्लाह जो नबी आहियां कि न त वरी हज़रत हबीब तो फरमायो मां ॿुधा नथो मूंखे ख़बर न आहे तूं कहिड़ी ॻाल्हि थो करीं। फरमाई त हबीब चयो मां नथो ॿुधां ॿोड़ो थी वियो आहियां। वरी कज़ाब चयो मोहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत खे मञे थो कि न चई हाओ हिकु दफ़ो न लख दफ़ा मञा थो टे दफ़ा पुछा कयईं त मुसलमा कज़ाब जी नबूवत जो इनकार कयईं त हज़रत हबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे तो चवे सिर वढे छॾींदो साईं जिस्म गभा गभा करे छॾींदो साईं मौत जे मुंहं में विझंदो साईं चए थो सिर हलो वञे जान हली वञे पर पंहिंजे नबीअ जो दर कॾहिं हबीब छॾण वारो कोन्हे को। वरी जो सुभान अल्लाह सिर यार दा नजराना ले यार दे को लावे महबूब दी मर्जी गल लावे आ ठुकरावे ओ जन्नत दी नहीं ख्वाहिश खुदा मैनू बस यार दे कदमाते मेरी जान निकल जावे महबूब दे कदमाते मेरी जान निकल जावे। हज़रत सैयदना हबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु जेला ओ कज़ाब छा थो चवे जल्लाद के हुकुम ॾिनई त तलवार खणी आ। हज़रत हबीब जो हथ वढे छॾ हिकिड़ो हथ वढई त चई त ॿुधा मुहम्मद करीम जो दर छॾींदे न। हज़रत हबीब तो फरमाए हिकिड़ो हथ छा ॿियो हथ बि वढे छॾई तॾहिं बि महबूब जो दर कोन छॾींदुसि। हज़रत हबीब जी ॿी बाह वढी वई ॿुधा नबीअ जो दर छॾींदे न चए महबूब जो दर कोन छॾबो छो त सिर साहो सजण तोता सद बार कया सदके सब माल मडियो मिलकत घर बार कया सदके है माण्हू ईद मल्हाइन भले मुंहिंजी ईद दीदन सां दीदार जी झलक मथां लख ईदूं कया सदके हे माण्हू ईद मल्हाइन भले मुंहिंजी ईद दीदन सां दीदार जी झलक मथां लख ईदूं कया सदके। हज़रत सैयदना हबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बाहूं वढजी वियो वरी जल्लाद खे हुकुम ॾिनई हिन जा पेर कप हिकिड़ी टंग वढई वरी ॿी टंग वढई। हज़रत हबीब रज़ी अल्लाह ताला अन्हु आहो फुगा जे बजाए चेहरे ते मुस्कुराहट खिलण पाण खिलण लॻा। हज़रत हबीब खे वो कज़ाब तो चवे ओ हबीब खिली छो मां तोखे खिलंदो नथो मारण चाहियां चवां थो त तूं रड़ू कर दाहूं कर पंहिंजे नबीअ खे पुकार खिली छो चई त ओ ज़ालिम
तो तेरा मुझे बाहू वढियो वरी मुझे टंगो वढी हाणे आखिर में मुझे सिर वढी दे एतरी मोहलत ॾिनई खिलना थियो जो अञा बि वक़्तु मिलियो आहे जेको वक़्तु मिलियो आहे तंहिंमें पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा करीम खे यादि कंदो रहां थो जे अॻ में सिर वढी हा अॻ में सिर कलम करी हा त सिर हलियो वञे हा एतिरो वक़्तु न मिले हा पंहिंजे नबीअ जे मथां दुरूद पढ़ा पंहिंजे अल्लाह जो ज़िक्र कयां रब जो नालो वठां हेॾो वक़्तु ॾिनो अथई यादगीरो कयां पियो पंहिंजे नबीअ जो नालो वठां पियो अल्लाह खे यादि कयां पियो जल्लाद खे हुकुम ॾिनो सिर कलम करीस सिर जवान जो हलियो वियो पर वरी बि ज़ुबान ते पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां दुरूद सलाम जारी मोहब्बत वारा आहिनि सिर वञे पियो दुश्मन अखियुनि जे आॾो आहे जान वञे पई पर चवनि था सिर हलियो वञे पर कॾहिं पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो दर कोन छॾींदासीं हज़रत सैयदना ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के जा मुशरिक हज़रत ज़ैद खे पकड़े आया ओ ज़ैद मोहम्मद करीम जो दर छॾींदे या न चए थो सिर वेंदो पर जान हली वेंदी नबीअ जो दर कोन छॾींदुसि मक्के वारा फांसी घाट ते कहे आया त तोखे फांसी ते लड़काईंदासीं तुंहिंजो साह हलियो वेंदो चए थो मरण खां अॻु में ॿ रकातूं नफ़िल निमाज़ पढ़णु चाहियां थो मूंखे इजाज़त ॾियो त ॿ रकातूं निमाज़ पढ़ी वठां शुक्राने जो नफ़िल अदा कयां जो मौत न हाल में पियो अचे तो पंहिंजे रब ऐं रब जे हबीब जो नालो ज़ुबान ते जारी ऐं सारी आहे हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला ने नमाज जला बीठो आ और मन दिल में सलाम अर्ज़ के या रसूल अल्लाह ओ मुझे महबूब मिठा मदीने जा घोट अरे तुझे आशिक ज़ैद जो सिर तुझे नाले ते कुर्बान थियण वारो आ ओ मुझे लजपाल नबी मुझा सलाम कबूल कजा ये हवा जो झोंको आयो आ फरमायो तो ओ हवा ये वनी मुझे महबूब बजे आस्थाने ते मुझा सलाम चे जाए अर्ज कजे या रसूल अल्लाह तुझो आशिक ज़ैद खिलंदो खिलंदो तुझे नाले ते पंहिंजो सिर कुर्बान करे छॾियो मुझा महबूब करीम मदीने शरीफ में पंहिंजे आशिकन सां गॾु वेठा सहाबा किराम सां गॾु वेठा अचानक जो हवा लगी आ त नबीअ जे अखियुनि में लुड़क वही आया रोई फरमाइनि था वालैक सलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हांखे के सलाम त न कयो हबीबा के सलाम जा जवाब था ॾियो मुझे लजपाल नबी रहमतल लिल आलमीन हबीब किबरिया था फरमाइन तो मुझे आशिक ज़ैद के अॼु फांसीअ ते चाढ़ियो पियो वञे उन फांसी घाट तां मुझे सलाम मोकिलिया वाह कुर्बदार नबी जो पंहिंजे आशिकनि खे यादि कयो बीठो आहे हज़रत ज़ैद खे फांसी ॻिचीअ में विझनि था ओ ज़ैद ॿुधा मोहम्मद जो दीन छॾींदे या न चए थो सिर कुर्बान थी वञे जान हली वञे पर पंहिंजे नबीअ जो दर कॾहिं ज़ैद कोन छॾींदो कोन छॾींदो ऐं इश्क दिया अगानियो लाया जांदिया इश्क दिया अगानियो लाया जांदिया लग जान फेर नहीं बुझाइया जांदिया है सब कुछ वार के हुसैन ने कहा इन्हें तो नहीं यारिया निभाइया जांदिया लग जान फेर ने बुझाइया जांदिया मोहब्बत रख बिया तो तोड़ निभाए निखार बिया वाक़िया तव्हांखे ॿुधाए मोहब्बत वारनि
मुसलमान जा मिठा हुब इए रखबी आज असां नाले गणिया मुसलमान थिया आहियूं नबी जो नालो तो वठो था अल्लाह अल्लाह मुसलमान तो सदायूं था पर जैसा के नमाज नथी वणे नबी जो दर नथो वणे जैसा के दाढ़ी न वणे जैसा के मस्जिद जो पंथ न वणे जैसा के नेकी जी गाल न वणे चलाई जी जो रस्तो नथो वणे ज़बान सा कूड़ गलाईंदा वतो परावा हक खाईंदा वतो ज़ुल्म जा कम कंदा वतो मिठा बुधा त पंहिंजे नबी जे साम्हूं कहिड़ो कंध खणंदे पंहिंजे अल्लाह के तू कहिड़ो मुंहुं ॾींदे मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त जॾहिं मुसलमान मरंदो आहे जिथे अबो कम न ईंदो जिथे अम्मा कम न ईंदी ओ मैयत जॾहिं माण्हू खणी हलंदा आहिनि उहे वरूं करे दाहूं करे कांझुनि खे सुञाणंदो आहे पंहिंजे यार खे सुञाणंदो आहे बच्चे खे सुञाणंदो आहे दाह करे चवंदो आहे ओ वञण वारा मूंखे कंहिंजे हवाले कयो पियो वञे पंहिंजे पुट खे चवंदो ओ बच्चा हिते मण मिटीअ दूजी मूंखे कंहिंजे हवाले कयो छो वञी भाइरनि खे सुञाणंदो आहे दाह करे चवंदो अदा थोरी देरि त मुंहिंजे मथां बीहो पर अबो न बीहंदो अदो न बीहंदो भाइर न बीहंदा पर कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजी इज़त तां मुंहिंजो सिर कुर्बान उते जिते अबो छॾे वियो जिते अम्मा छॾे वई जिते साथी छॾे विया रहमतल लिल आलमीन नबी तो फरमाए तो न कबर अंधेरी कोठड़ी में जॾहिं हिसाब किताब थींदो तो मां मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे उम्मती जी मदद जो लाइ ईंदो आहे जॾहिं साईं पुछा कनि कबर में हर मुसलमान जी कबर में ईंदा अदा दिल ते हथ रखे मूंखे जवाब दे जो नबी पुछा करे त मुंहिंजी सुन्नत ते अमल कयो हुई दुनिया में मुंहिंजो रस्तो अपनायो हुई ॿुधा त साईं जे साम्हूं तूं कंध कहिड़ो खणंदे पंहिंजे नबी खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे इहो मुंहुं ॾेखारींदे या रसूल अल्लाह तुंहिंजा फरमान ॿुधंदो ऐं भञी आयो आहियां तुंहिंजी नाफ़रमानी करे आयो आहियां न मिठा कब्र में पहुची त हबीब फरमाइन मलाइको छॾियो हे मोरे जो आशिक अॼु कब्र में आयो आहे मूंसां हुब रखण वारो अॼु कब्र में आयो आहे अज़ीज़ो दोस्तो भाइरो याद रखो मौत हर कंहिंखे अचणो आहे हर कंहिंखे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर बाने के मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे हर कंहिंखे मौत अचणो आहे ओ भलो मौत उहो आहे जो मरण वक़्तु बि ज़ुबान ते मुस्तफ़ा करीम जो नालो जारी इन्नमल आमाल बिल ख़वातीन अमलनि जो दारो मदार ख़ात्मे ते हूंदो आहे जेको माण्हू न दुनिया में जेके अमल कंदे हयाती गुज़ारींदो आहे ध्यानु ॿुधिया तव्हांजो हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि सम्झायां थो तव्हांखे जेको माण्हू ज़िंदगी में जहिड़ा अमल कंदो आहे न मरण वक़्तु उनखे उहे अमल यादि ईंदा आहिनि उन्हनि जो बार खणी पोइ मौत ईंदो आहे हिकिड़ो माण्हू मिसाल तौरु ज़ालिम आहे जाबिर आहे बदकिरदार आहे त उनखे पंहिंजे ज़ुल्म वारा जबर वारा बदकिरदारी वारा कम यादि ईंदा पर हिकिड़ो माण्हू जेको साले हूंदो जंहिंजी ज़िंदगी अल्लाह अल्लाह कंदे गुज़री जंहिंजी हयाती पंहिंजे रब जो नालो वठंदे गुज़री त जॾहिं महिल मौत ईंदो त उन वक़्तु उनखे अल्लाह जो नालो यादि ईंदो सम्झो था मां ईअं नथो चवां त तव्हां पटकार पायो वॾियूं डिघियूं ॾाढ़ियूं रखी खाजा खिज़िर थी वञो न जहिड़ो हाल आहे उन में गुनाहनि खां बची पंहिंजे रब खे यादि कंदा रहूं बसि सम्झो था ॻाल्हि अड़े कोन था सम्झो मिठा जेका विख तुंहिंजी गुनाहनि ते पई खॼे न उन विख खे वारे पंहिंजे अल्लाह ॾे वधा सम्झो था पंहिंजो नफ़्स जेको आहे इहो बेलगाम घोड़े मिसल आहे जीअं छॾे ॾींदो न पोइ पियो बदकिरदारियूं कंदो गुनाहनि जा कम कंदो बेहयाई तोखे दिलि में हूंदो त मां शायदि सही कम थो कयां न इन में मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहबत जो लगाम नफ़्स खे हण ऐं हिनखे चओ त कमु उहो करिणो आहे जंहिंमें हसनैन जो नालो रोज़े पाक में राज़ी सम्झो था नेकी जा कम नथा करे सघो घटि में घटि बुराई जा कम त न कयो चङाई जो कमु नथो पहुचे चङो कमु नथा करे सघूं ख़ैर ख़ैरातूं मिसाल तौरु कंहिं यतीम खे कपिड़ा पहिरायूं मिसकीननि जा मददगार थियूं इहो नथो पहुचे घटि में घटि ग़रीबनि जे मथां ज़ुल्म करणु त छॾे ॾियूं परावा हक़ खाइण त छॾे ॾियूं
ॿियनि जी दिलि आज़ारी करण त छॾे ॾियूं, नेकी जो कमु नथो पुॼे, गुनाहनि खां त बचण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे न अल्लाह ताला। मिठा परावा लोढ़ा न लताड़ियो, ज़ुल्म जा कम, बेहयाई जा कम न कयो। वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह। वारी जे ज़र्रे जेतिरो चङो कम कंदे उन जो बि इनाम मिलंदुई, पर जे वारी जे ज़र्रे जेतिरो गुनाह जो कम कयुई त उन जो बि तुंहिंजे मथां पुछाणो थींदो, उन जो बि अज़ाब थींदो। ज़र्रे ज़र्रे जो हिसाब थियणो आहे। पोइ मिठा उहे अमल कर जंहिंमें सरखुरू थियणो पवे, ॻाट ऊचा हुजनि, हबीब जी जमात में गॾिजी वञी। अहिड़ो अमल कयो जंहिंमें मुस्तफ़ा पंहिंजो करे। नबी त हर कंहिंखे पंहिंजो कंदो। हबीबन करीमन फरमायो त शिफ़ाती लिकबाइर उम्मती, मुंहिंजी शिफ़ात उम्मत जे कबीरनि गुनाहनि जे लाइ आहे। जेके वॾा वॾा गुनाह आहिनि न उन्हनि जे लाइ शिफ़ात कंदो। सगीरा गुनाह त वलीअनि जे सदके बख़्शे छॾींदो, क़ुरान जे सदके अल्लाह बख़्शे छॾींदो, अहल बैतनि जी मोहब्बत जे सदके अल्लाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, सगीरा गुनाह। पर हबीबन फरमाया जेके वॾा गुनाह आहिनि, कबीरा गुनाह, मिसाल तौर ज़िना आहे, सही मुंहिंजा पराओ हक़ खाइण आहे, तोहमत हणण आहे, वॾा वॾा कबीरा कबीरा गुनाह आहिनि। साईं करीमन फरमाया उन्हनि जी शिफ़ात मां मोहम्मद करीम कंदुसि। नबी त वेझो करण वारो आहे, पर पाण ही ईंदमि हो त कुझु आऊं बि अॻु फरी थियां। क़बूल आहे मुंहिंजी ॻाल्हि, हले कोन्हे क़बूल आहे। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं। साईं मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम क़िबला दिलबर साईं फरमाईंदा आहिनि त हे अहिड़ो ज़मानो आहे, हिन वक़्त को माण्हू रुगी पंहिंजो पाण खे ज़िना खां बचाए ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़े, तॾहिं बि क़यामत जे ॾियारे उहो वलीअनि में शुमार कयो वेंदो। जिते शैतान पंहिंजी बाहि गरम करे ॾिनी आहे, गुनाहनि जी ज़ुल्म जी बाहि ॿारे ॾिनी आहे, त उते तव्हां अल्लाह वारनि जी सोबत में वेहो त रब जो दर नसीब थी वेंदो। नेक थियो, सालेह थियो, सदोरा थियो, भला उहो जेकॾहिं सालेह अमल नसीब न आहे थियो त सालेहनि जी सोबत में वियो। मुंहिंजे मुर्शिदनि जो आस्थानो दिलबराबाद शरीफ़ तव्हां खां परे न आहे। हर अंग्रेज़ी महीने ॿियो आचर ॾींहं जो महफ़िल थींदी आहे, अचो अल्लाह वारनि जी सोबत में वियो। हिन ई महफ़िल में तोखे अहिड़ा चेहरा मिलंदा जेके कल्ह ताईं मस्जिद जो पंध बि कोन कंदा हुया, अॼु तोखे उन्हनि जे चेहरनि ते ॾाढ़ी नज़र ईंदी, पटको नज़र ईंदो। अल्लाह वारनि जी सोबत में अचो, संगत में अचो त रब राज़ी, रब जो हबीब राज़ी थिए। अल्लाह शाल मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा अफ़ूव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल हुदा वत्तुक़ा वल अफ़ाफ़ वल ग़िना। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिनल हम्मि वल हुज़्नि वल बुख़्लि वल जुब्नि व ग़लाइद दैनि व क़हरिर रिजाल। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़ि हबीबिना मुहम्मद।